अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहर्रसूल ला यहज़ुनकल्लज़ीना युसारिऊना फ़िल कुफ़्रि मिनल्लज़ीना क़ालू आमन्ना बिअफ़वाहिहिम वलम तुअमिन क़ुलूबुहुम वमिन अल्लज़ीना हादू सम्माऊन लिलकज़िबि सम्माऊन लिक़ौमिन आख़रीन लम यअतूक युहर्रिफ़ून अल-कलिम मिन बअदि मवाज़िइहि यक़ूलून इन ऊतीतुम हाज़ा फ़ख़ुज़ूहु व इन लम तु'तौहु फ़ाहज़रू वमन युरिदिल्लाहु फ़ितनतहु फ़लन तमलिक लहु मिनल्लाहि शैअन उलाइका अल्लज़ीना लम युरिदिल्लाहु अन युतह्हिर क़ुलूबहुम लहुम फ़िद्दुन्या ख़िज़्युन व लहुम फ़िल आख़िरति अज़ाबुन अज़ीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला चोर जे सज़ा जो बयान फरमायो हो। अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ज़ानीअ जे सज़ा जे मुतालिक़ बयान फरमायो आहे। पोइ हिन आयत जो शान नुज़ूल याने नाज़िल थियण जो सबबु कहिड़ो हो उनखे थोरो ज़हन जे अंदरि रखिणो पवंदो। उन खां पोइ आयत जो तर्जुमो ऐं ख़ुलासो सम्झ में ईंदो आसानीअ सां। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिजरत करे मके खां मदीने आया त मदीने में आस पास में खोड़नि सारनि कबीलनि सां यहूदियुनि ऐं नसराननि सां मुआहिदा थिया। उन्हनि में उते ख़ैबर वारे इलाइक़े में जंहिं वक़्तु यहूदी आबाद हुया उन वक़्तु यहूदियुनि जे हिकिड़े मुअज़्ज़ज़ घराणे मां हिकिड़े मर्द ऐं ॿिए मुअज़्ज़ज़ घराणे मां हिकु औरत जो पाण में ताल्लुक़ थी पियो, ज़िना थी वई। हाणे यहूदियुनि वटि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहुतल किताब तौरात बि मौजूदु हो। तौरात जे अंदरि शादीशुदा मर्द ऐं औरत जेकॾहिं ज़िना कनि त उन जी सज़ा लिखियल हुई त संसार करे पथरनि सां चुटे मारियो। पोइ तौरात जा जेके आलिम हुआ यहूदी ऐं नसरानी उहे छा कंदा हुआ त जेकॾहिं कंहिं ग़रीब या अबोज या विचथड़े माण्हूअ जे मथां अहिड़ो इल्ज़ाम साबित थी पवंदो हो त हुन ते सज़ा मिन वान जीअं किताब में लिखियल हूंदी हुई तीअं साबित करे सज़ा ॾेई छॾींदा। पर जेकॾहिं को ताक़तवर माण्हू हूंदो हो या को अहिड़ो माण्हू मुअज़्ज़ज़ घराणे जो जंहिंखे बचाइणो हूंदो हो त पोइ उन वक़्तु आयतुनि खे पंहिंजे असली माना ऐं मतिलब खां फेराए करे ॿी माना ऐं मतिलब में इस्तेमालु कंदा हुआ। पोइ हुननि केतिरा ई भेरा ईअं कयो अञा जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ुरान पाक नाज़िल थी करे न मिलियो हो या ज़िना जे मुतालिक़ क़ुरान पाक जूं आयतूं ऐं अहकाम अञा यहूदियुनि वटि न पहुता हुआ त कहिड़ा कहिड़ा अहकाम ज़िना जा आहिनि त यहूदी पंहिंजे अंदर में फ़ैसिलो ईअं कंदा हुआ त कंहिं मुअज़्ज़ज़ माण्हूअ जो शिकायत मिली, मामिलो ज़ाहिर थियो, पोइ साबित बि थियो त हुननि इहो फ़ैसिलो ॿुधायो त बाबा इन ज़ानीअ मर्द ऐं औरत खे जेके शादीशुदा आहिनि
पत्थरनि सां संसार न कयो, बल्कि कारो मुंहुं करे ऐं गॾ ते विहारे या बाज़ार में घुमायो, चकर ॼाणायो। इहा सज़ा खोड़ अथसि, इहा बेइज़ती खोड़ अथसि। बजाए हिन जे जो पत्थरनि सां चुटे करे मारिजे। पत्थरनि सां चुटे मारण जो बि हिकिड़ो उसूल आहे। हिकु मैदान मुंतखब कबो, उते हुन मर्द औरत खे बीहारबो, वक़्त जो काज़ी उल क़ुज़ात हुक्मरान बि उते बीहंदो। जंहिं दावा कई आहे त बाबा हिननि ज़िना कई आहे, मर्द औरत ॿई ज़िना जा मुर्तकिब आहिनि, उहो बि उते बीहे। जिन हुनजी शाहिदी ॾिनी आहे उहे बि उते बीहनि। सभिनी जे साम्हूं काज़ी उहो फ़ैसिलो ॿुधंदो, उन फ़ैसिले खां पोइ सज़ा ॿुधाईंदो त बाबा हिनखे पत्थरनि सां चुटे मारणो आहे, पर ॿुधो, पहिरियां पत्थर उहो हणंदो इन्हनि खे जंहिं दावा कई आहे त इहे ॿई ज़ानी आहिनि। पोइ उहो पत्थर लॻे या न लॻे, सिधो हणे। उन खां पोइ पत्थर उहे हणंदा जंहिं शाहिदी ॾिनी आहे त हा इहे ॿई ज़ानी आहिनि, असां ॾिठो आहे अखियुनि सां। उन खां पोइ काज़ी हणंदो जंहिं फ़ैसिलो कयो आहे। इन्हनि जे पत्थरनि जे चुटण सां ई जेकॾहिं मरी विया त ठहियो, न मरा त बाक़ी जेके माण्हू बीठा हूंदा उहे पत्थर पोइ हणंदा, पहिरियां पाण हणनि। पोइ जे इहे पंहिंजे दावा में सचा हूंदा त पत्थर उछलाए बि हणंदा, ऐं जे पत्थर लॻो ऐं माण्हू मरी वियो अॻिलो जंहिं ते इल्ज़ाम हुयो ज़िना जो, त क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब में जॾहिं उथंदा, ही जेकॾहिं सचा हुया त ठहियो, जे न त क़यामत जे ॾींहुं हिननि जो खून हिननि जे ॻिचे में हूंदो। त दावा बि त हिननि कई न, शाहिदियूं बि त हिननि ॾिनियूं हुयूं न, मारियो बि हिननि आहे। पोइ काज़ीअ जे मथां ॾोह न थींदो। पोइ केतिरा ई भेरा ईअं बि थींदो हो त इस्लामी हुकुम मुताबिक़ ज़ानीअ खे जॾहिं सज़ा ॾिनी वेंदी हुई, दावेदार खे चयो वेंदो हो, मुद्दईअ खे, त बाबा हण पत्थर, त मां न हणंदुमि पत्थर। छो न बा, मां हणो न पत्थर, गांह जो खणी आए कोर्ट में काज़ीअ वटि त हिननि ॿिन्हिनि ज़िना कई आहे, पोइ सज़ा बि त हुनजी क़बूल कर, पहिरियां पत्थर तूं हण न, मां न हणंदुमि पत्थर। अरे वठोसि, हिनखे ॾियो सज़ा। कूड़ियूं दावाऊं करे माण्हुनि जे मथां ऐं माण्हुनि जे मथां कूड़ा सूड़ा शाहिद बीहारे साबित कराए सज़ाऊं थो ॾियारी। जे सचो आहे त हण पत्थर, न हाणे त पोइ सज़ा हिनखे ॾियो। तव्हां त कीअं जीअं कूड़ो सूड़ो को संदरो ॿधी केस खणी ई न अचे। चलो जे हिन हयो पत्थर, वरी पोयां शाहिदनि खे चइबो त तूं हण पत्थर, हिक हिक खे नंबरवार। जे उहे था चवनि त मां न हणंदुसि पत्थर, मुंहिंजे पत्थर सां मरी वञे त पोइ, ऐं वरी पत्थर खणी हीअं बि न उछले, पत्थर खणी हमरा हेॾां बीठो आहे, हेॾे बि न उछले, सिधो हण, ख़बर पई। पोइ जे दिलि झले हणी वियो पत्थर त ठीकु आहे, जे नथो हणे त हिननि खे सज़ा ॾियो, शाहिदनि खे। तंहिंजी माना तव्हां किराए जा शाहिद तयारु थी करे आया आहियो माण्हुनि खे माराइण लाइ, कूड़ो इल्ज़ाम साबित करे हुनखे सज़ाऊं था ॾियारियो, पहिरियां सज़ा हुनखे लॻंदी। पोइ शुबो थोरो बि पैदा थी पियो त सज़ा लागू न थींदी। इन्हनि मर्द औरत ज़ानी जेके आहिनि उनखे क़ैद कबो पंहिंजे जॻह ते, वरी नई सही तहक़ीक़ कबी। पोइ जे साबित थियो नई सही तहक़ीक़ में त हे हथ जा कूड़ा इल्ज़ाम ठाहे ऐं सदाई कंदो आहे, अहिड़ा माण्हू बि ठाहे खणी ईंदो आहे किराए जा शाहिद, साबितियूं बि हथ जूं ठाहे ईंदो आहे, त पोइ सज़ा हुन ते लॻंदी, हुनखे जेल मां आज़ादु कबो। पर जेकॾहिं कुझु गड़बड़ लॻे थी त मामिलो बि आहे गड़बड़ जो, पर हे दम बि नथा झलनि, त पोइ तहक़ीक़ नई सही कबी। उहा सज़ा वरी काज़ी हुन वक़्तु इस्लामी कानून जे मुताबिक़ नई सज़ा तजवीज़ कंदो, पोइ जेका हुन वक़्तु मुंतखब थिए। फ़िलहाल इहा ॼण संसार वारी न लॻंदी। पर यहूदियुनि ऐं नसरानियुनि एॾी वॾी तहक़ीक़ खां भॼंदे अमीरनि खे बचाइण जे लाइ हिकिड़ो ई इलाजु कयो त बाबा कारो मुंहुं करे शहर में घुमायोसि। हाणे ख़ैबर जे मुअज़्ज़ज़ घराणे में यहूदनि मां मर्द औरत जी ज़िना थी पई। हाणे इन ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि क़ुरान पाक जे नाज़िल थियण जो वक़्तु शुरू आहे, काफ़ी अरसो थियो आहे, क़ुरान पाक नाज़िल थींदो थो अचे। यहूदियुनि नसरानियुनि ॾिठो त बाबा असांजे तौरात में जेके अहकाम आहिनि न, क़ुरान पाक में जेके अहकाम नाज़िल थियनि था उहे कुझु नरम आहिनि। जीअं असांजे तौरात में लिखियलु आहे त बाबा ॾोहारीअ जो ॾोह तौबा क़बूल तॾहिं थींदी जॾहिं हिक ॿिए खे मारनि,
ऐं वरी पलीती जेका आहे जिस्म ते लॻी पई या कपिड़े ते, त उहा पाक कपिड़ो तॾहिं थींदो जॾहिं उहा चती कटिजे। जिस्म खे लॻी वई पलीती त पोइ जेसिताईं हुनखे रहण जे चङी तरह कुझु खल बि रहणो खाए। पर क़ुर पाक जे कानून में नरमी आहे। कपिड़े खे धो त पाक, जिस्म खे धो त बि पाक, वरी नरमी आहे। हिननि खे इहो गुमान हो त ही फ़ैसिलो बि ज़ानी मर्द ऐं औरत जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खणी वञो, मतां क़ुर पाक में संसार थियण वारी सज़ा न हुजे जेका असांजे तौरात में सख़्तु आहे, मतां हुते क़ुर पाक में नरम सज़ा हुजे। पोइ हाणे पंहिंजे माण्हुनि खे सेखारियूं, अड़े वञो, पोइ जे तव्हांखे न सज़ा हुज़ूर जन इहा ॿुधाइनि था त संसार कयो त तव्हां क़बूल न कजो। ॿी का सज़ा कोड़ा बोड़ा हणनि, फटका हणनि, चमड़े जा गुर्ज़ हणनि, त उहे क़बूल कजो, संसारी वारी सज़ा क़बूल न कजो। हिननि पंहिंजे माण्हुनि खे पढ़ाए करे मोकिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुता। हेॾां अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बाख़बर करे छॾियो, सुणा हे फनकारीअ सां अचनि था तो वटि, असांजो फ़ैसिलो उसूल मालूम आहे तोखे, शरई सज़ा हिन जी जेका आहे उहा संसार थियण आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुता। हिननि खे इहा बि पक हुई त असांजे तौरात में त लिखियलु आहे, पर मुस्लमाननि जो नबी उम्मी आहे, असांजे तौरात खे कोन पढ़ी सघंदो, पंहिंजो क़ुर त पढ़ंदो जेको अल्लाह ताला ॿुधाईंदुसि, असां वारो तौरात कोन पढ़ी सघंदो, तंहिंजे करे असां वारी सज़ा हुनखे मालूम ई कान थींदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुता, क़ुर पाक जी आयत बि नाज़िल थी चुकी हुई, क़ुर पाक मालूम करे छॾियो, ॿुधाए छॾियो, मामिलो सॼो साफ़। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन खां पुछो त भला तव्हांजो ख़बर आहे तव्हांजे तौरात में इन जी सज़ा छा आहे? मर्द ऐं औरत शादीशुदा जेकॾहिं ज़िना कनि त हुनजी सज़ा तौरात में छा लिखियलु आहे? हिननि कूड़ हुयो त साईं कारो मुंहुं करे शहर में घुमायोसीं, इहा लिखियलु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, तव्हां कूड़ था हणो। चयो हा साईं इहा लिखियलु आहे। चयो भला तव्हांजो वॾो आलिम कहिड़ो आहे तौरात जो? त साईं इब्न सूरिया। चलो घुरायो इब्न सूरिया खे, आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा कई त भाउ शादीशुदा मर्द औरत जी ज़िना थी पवे, साबित थिए, त पोइ तौरात में सज़ा कहिड़ी आहे हुनजी? हुन चयो साईं कारो मुंहुं करे घुमायो। किथे आहे तौरात? खणी आयो। हुज़ूर जन फरमायोसि त जिते इहा सज़ा लिखियलु आहे उहा खोले करे मूंखे पढ़ी ॿुधा। तूं त पंहिंजे किताब जो आलिम आहे न, तूं पंहिंजे किताब जी खणी आ, तौरात खणी आ, पढ़ी ॿुधा। हाणे पढ़ी थो ॿुधाए, जंहिं आयत में संसारी वारी सज़ा लिखियलु आहे उन आयत ते हथु रखी हाणे पढ़े थो, हितां खां सॼो ईअं पढ़ंदो उहा आयत छॾे वरी हेॾां थो पढ़े, उहा आयत छॾे वियो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि इहो जो हुल हंगामो थियो त काफ़ी सारा सहाबी सॻोरा मजमे में शरीक थी विया। मजमो जो वॾो थी वियो त हुन में अब्दुल्लाह बिन सलाम साहबी, जेको इब्तिदा में यहूदियुनि जो वॾो आलिम हो, उहो बि वेठो हो, उनखे बि तौरात जो इल्मु हो। जॾहिं हुन हथु रखी आयत उहा लिकाई, बाक़ी आयतूं अॻियां पोयां तिलावत करे वियो, तॾहिं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु चयोसि, ए अदुवुल्लाह, ख़ुदा जा दुश्मन, कीअं थो पढ़ी तौरात खे? हथु त खण। त हुन हथु खयो, चई हाणे पढ़ियईं त उहा आयत लिखी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं हिन जी रुसवाई बि थी वई। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन मर्द ऐं औरत जेके शादीशुदा आहिनि, जिन खां ज़िना थी आहे ऐं साबित बि थी आहे, पाण बि इकरारी आहिनि, इन्हनि खे सज़ा था ॾियूं तौरात जे मुताबिक़। छो त तव्हां यहूदी हो, तव्हांजे लाइ तौरात किताब आहे, तौरात में लिखियो पियो आहे त सज़ा संसार कयो हिननि खे। ऐं होॾां क़ुर पाक में बि संसार थियण जी सज़ा लागू थियल हुई, पर जे ॿुधाइजे न त क़ुर पाक मुताबिक़, त हू चवंदा त असां त तौरात खे मञीदा आहियूं न। त हुज़ूर जन फरमायो तौरात मुताबिक़ त तव्हांखे सज़ा ॾियूं। तौरात मुताबिक़ उन्हनि खे इहा सज़ा मिली, संसार थी विया ॿई। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिन आयत जे ज़रिए ॿुधायो। पहिरियां ई तर्जुमो थो कयां, तवजो कजो। या अय्युहर रसूल, ए मुंहिंजा सुहिणा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला यहज़ुनका अल्लज़ीना युसारिऊन फिल कुफ्र, ये जेके न कुफ्र में तकड़ा वञी करे बूथ भर किरनि था, इन्हनि जो कुफ्र में तकड़ो काफ़र थियणु गमगीन न करे।
मथां तूं सम्झी थो त इहे काफ़र घणा आहिनि या अक्सर माण्हू कुफर में था वञनि, तोखे ग़म थिए न कर ग़म उन्हनि माण्हुनि जो जेके कुफर में तकड़ा तकड़ा वञी किरनि था, ऐं ख़ुसूसन उन्हनि माण्हुनि खां मिनल लज़ीन क़ालू आमन्ना बिअफ़वाहिहिम, जेके मुनाफ़िक़ तुंहिंजे साम्हूं वेही करे तोखे चवनि था त साईं हा असां ईमान आंदो आहे, वात सां चवनि था आमन्ना बिअफ़वाहिहिम ईमान आंदो आहे, वलम तुमिन क़ुलूबुहुम पर उन्हनि जे दिलनि में ईमान कोन आई। अहिड़नि माण्हुनि जे कुफर में धड़ाधड़ किरण सां तोखे ग़म न थिए, ॾुख न थिए, परेशान न थी। वमिनल लज़ीन हादू, ऐं यहूदियुनि जे बारे में बि तूं ग़मगीन न थी, अजब न कर। सम्माऊन लिल कज़िब, इहे कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण जा आदी अथई। सम्माऊन लिक़ौमिन आख़रीन लम यातूक, तुंहिंजे मजलिस में मस्जिद नबीअ में तुंहिंजे दर्स में वेही करे सोना जेको तुंहिंजो दर्स ईअं कनु ॾेई ॿुधंदा आहिनि न, इहे सिर्फ़ु इन जे करे ॿुधंदा अथई इहे यहूदी ऐं मुनाफ़िक़ त तो वटां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी करे पोइ उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइनि पंहिंजे काफ़रनि खे जेके तो वटि नथा अची सघनि, त तुंहिंजी ख़बर रुगो उन्हनि ताईं पहुचाइनि था। अॼु क़ुर पाक में हीअ बाबा आयत नाज़िल थियल हुई, अॼु हुज़ूर जन हीअ ॿुधाई, अॼु हीअ हुज़ूर जन ॿुधाई, अॼु हीअ ॿुधाई, रुगो कनु ॾेई ॿुधनि था उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके तो वटि नथा अची सघनि, त तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि ताईं पहुचाइनि। युहर्रिफूनल कलिम मिन बादि मवाज़िही, इहे यहूदी त अल्फाज़नि खे पंहिंजे जॻह तां मटाए करे उबतो सुबतो माना में मट सट करे ॿुधाईंदा आहिनि माण्हुनि खे। यक़ूलून इन ऊतीतुम, ऐं इहे चवनि था पंहिंजे माण्हुनि खे, छो त वाक़ई तौरात जी आयतुनि खे त उन्हनि मटायो हो न। ऐं अल्लाह जी फरमायो यक़ूलून इन ऊतीतुम हाज़ा फ़ख़ुज़ू व इन लम तुतऊ फ़हज़रू, सेखारियो अथऊं पंहिंजे माण्हुनि खे त वञो, जेकॾहिं न तव्हांखे सज़ा मिले इहा सटकनि वारी, कोड़नि हणण वारी, इहा सज़ा ॾिनी वञे फ़ख़ुज़ू, पोइ इहा वठिजो, इहा सज़ा क़बूल कजो। व इन लम तुतऊ, पर जेकर इहा सज़ा न मिले तव्हांखे, संसार करण वारी मिले, फ़हज़रू, पोइ छॾे ॾिजो, फ़ैसिलो न वठिजो, फ़ैसिलो क़बूल न कजो तव्हां। पोइ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि जूं ॻाल्हियूं अॻुवाट ॿुधाए छॾियूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बाख़बर थी विया। पोइ हाणे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसल्ली ॾिनी, वमन युरिदिल्लाहु फितनतहु फलन तमलिक लहू मिनल्लाहि शैया, सोना मां अल्लाह इन्हनि खे सही राह ते अचण जो इरादो ई, आणण जो इरादो ई कोन थो रखां, हिननि खे मां सुधारणु चाहियां ई कोन थो, धिके छॾियो मां हिननि खे। पोइ मां रब जंहिंखे ख़राबु करणु चाहियां पोइ उनखे कीअं सुधारे सघंदी। मां रब जंहिंजे तबाही ऐं बर्बादीअ जो फ़ैसिलो करे छॾियो हुजे तूं हुनजे ज़रे बराबरि बि हुनखे सही राह ते कोन आणे सघंदी। मां जंहिंखे ख़राबु करण जो इरादो कयो आहे फलन तमलिक लहू मिनल्लाहि शैया, पोइ अल्लाह ताला जे हिन इरादे मां ज़रे बराबरि बि कमी नथो साबित करे सघी, छॾ हिननि खे। उलाइक लज़ीन लम युरिदिल्लाहु अन युतहिरा क़ुलूबहुम, अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंजे दिलि खे पाक करण जो इरादो नथो करे, लहुम फिद दुनिया ख़िज़्युन, उन्हनि जे लाइ दुनिया में बि ख़्वारी आहे, वलहुम फिल आख़िरति अज़ाबुन अज़ीम, उन्हनि जे लाइ आख़िरत में त अञा वॾो दर्दनाक अज़ाब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿिनि तरफ़नि खां हिन आयत जे ज़रिए मालूमात ॾिनी वई। हिकु त हो तुंहिंजे बारे में तो वटि अचनि था फ़ैसिलो खणी हिन इरादे सां, ॿियो ही त इहे सही राह ते बि कोन ईंदा, हिननि जो मज़ीद फ़िक्र बि न कर, छॾे ॾे हिननि खे, छो त असां हिननि खे ख़राबु करण जी नियत करे छॾी आहे। बसि हिननि एतिरो बि चाहियो आहे तोखे मुस्लमाननि खे, एतिरो हिननि वाइदा करे तव्हां सां मुखालिफ़तूं कयूं आहिनि, एतिरो तव्हां मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु हिननि ज़हर उगाचो आहे जो हाणे हिननि खे असां सही राह ते आणणु नथा चाहियूं। बसि हाणे हिननि खे छॾे ॾियो, बसि असां हिननि जो दिलियूं पाक करणु चाहियूं ई कोन था। पोइ जॾहिं रब तबारक व तआला नथो चाहे त पोइ वाक़ई सॼी दुनिया गॾिजे त पोइ हुनखे सही राह ते नथी आणे सघे। ॿई ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं, ज़ाहिरी क़ुर पाक जो तर्जुमो ऐं ख़ुलासो इहो आहे, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। पर गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त मालूम थिए थो त जेको माण्हू क़ुर पाक जे अहकामनि में या अल्लाह तबारक व तआला जे आसमानी किताबनि में तौरात हुजे या ज़बूर हुजे या इंजील हुजे या क़ुर पाक हुजे, अल्लाह ताला जे अहकामनि में हेर फेर करे थो, मटा सटा करे थो, तब्दीली करे थो, उबती सुबती माना मतिलबु ॿुधाए थो, ॼाणी वाणी। हिकिड़े माण्हू खे त ख़बर कान्हे, बेख़बर आहे, गुनाहगार थींदो, हरूभरू छो थो बेख़बरीअ में, जॾहिं इल्मु बि कोन अथसि क़ुर जे आयतुनि जो तर्जुमो माना मतिलबु पंहिंजे मर्ज़ीअ ते छो थो करे।
जॾहिं त इल्मु बि कोन ॾोहारी थींदो, पर ॼाणी वाणी हिकिड़े खे ख़बर आहे त हिन जो हक़ीक़ी मतिलबु हीअ आहे, पर उन जो मतिलबु माण्हुनि खे उबतो करे ॿुधाए त अल्लाह तबारक व तआला अहिड़े माण्हूअ जी सज़ा इहा ॿुधाई आहे त असां हिन खे हिदायत वारे रस्ते ताईं धिको ॾेई छॾियो आहे। हाणे सॼी दुनिया गॾिजे हुनखे हिदायत न आणे सघंदी। ॿियो लफ़्ज़ अल्लाह ताला फरमायो लम युरिदिल्लाहु अन युतहिरा क़ुलूबहुम, इन्हनि जे दिलनि खे अल्लाह ताला पाक करण जो इरादो ई नथो रखे, इन्हनि जूं दिलियूं गंद सां भरियल आहिनि। बसि असांजे किताबनि असांजे आसमानी तालीम जे अहकामनि खे पंहिंजे मर्ज़ीअ ते ॼाणी वाणी फेराइनि था, असां हिननि खे हिदायत ॾियण जो इरादो ई नथा कयूं। त इहे एॾा वॾा जुर्म आहिनि आसमानी किताब जे अल्लाह ताला जे पैगम्बरनि जे ख़िलाफ़, जेको पंहिंजा फ़ैसिला सादर करे उबती तालीम वठे, पंहिंजे मर्ज़ीअ मनपसंद अंदाज़ में ख़ुदाई तालीम खे मोड़े, उन जे लाइ सज़ा इहा वॾी आहे। दुनिया में बि लहुम फिद दुनिया ख़िज़युन ख़्वारी आहे, आख़िरत में बि उन जे लाइ वॾो दर्दनाक अज़ाब आहे। त सम्झ में अचे थो त अल्लाह तबारक व तआला जा अहकाम जेके आहिनि हर हाल में इंसान जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि, चाहे इंसान खे सम्झ में अचनि चाहे न अचनि। अमल कजे उन्हनि ते। जेकॾहिं को माण्हू अहिड़े क़िस्म जो ॾोहारी थी थो पवे त दुनिया जे अंदरि ई इस्लामी कानून मुताबिक़ सज़ा खे क़बूल करे, वरन त आख़िरत वारी सज़ा ॾाढी ख़राब आहे। जीअं गुज़िरियल आयत में चोरीअ जो गुनाह जिन साहिबनि सगोरनि खां उन ज़माने में थियो, पाण औरतूं अची करे बि चवनि पिया त साईं मूंखे पाक कयो। अब छा थियो आहे तोखे? साईं मां फलाणे कबीले जो उठ चुरायो आहे। पाण औरतो हिकु औरत आई चवणु लॻी साईं मूंखे पाक कयो। अब छा थियो आहे तोखां? चई मूंखां ज़िना थी आहे। कोन थी हूंदी ज़िना तोखां, हर भरो तोखे वहम गुमान हूंदो, ॿियो को थोरो थको ईअं मिड़ई ॿी का ॻाल्हि हूंदी। ज़िना तो ख़बर आहे ज़िना कीअं थींदी आहे? हुज़ूर जन तारनि पिया त सज़ा खां बची वञे, मरी पवंदी। पर हुन चयो न साईं मूंखे ख़बर आहे त ज़िना कीअं थींदी आहे, ऐं मूंखां थी वई आहे ज़िना। हुज़ूर जन फरमायोसि त पोइ हमल त कोन्हे? साईं हमल बि आहे। पाण फरमायूंसि वञ इहो ॿार जॾहिं ॼमे पोइ ॾिसंदासीं, फ़िलहालु वञ। हुज़ूर जन चाढ़ियुसि पिया भई 9 महीननि खां पोइ ॿार ॼणे, हथ में पंहिंजो खयूं आई। साईं हाणे ॿार मां बि वांदी थी वियसि, माना दुनिया जी सज़ा हुज़ूर जे हथां खाइण पई चाहे आख़िरत जे अज़ाब खां बचण लाइ। ॿार खयूं आई, साईं ॿार हाणे ॼमी वियो, हाणे सज़ा ॾियो, मूंखे पाक कयो बसि, मतां ईअं मरी वञा, आख़िरत जी सज़ा वॾी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि खणी वञ इहो ॿार बि पंहिंजो, इहो ॿार जेसि ताईं पंहिंजे हथ सां खाए पोइ अचिजां। वरी वई ॿार जे हथ में मानीअ जो गभो, पोइ वात में चूसे पियो, खणी आई। साईं हाणे ॾिसो हीउ खाए बि थो, एॾो फ़िक्र हो हुनखे त मां दुनिया में मतां ईअं मरी वञा, हिते हिसाब पंहिंजो चुकाए वञा त आख़िरत में माफ़ी आहे, पोइ तौबा ताइब बि थियां। वरी वई काफ़ी अरसे खां पोइ हुज़ूर जन फरमायोसि वञ अञा इहो जॾहिं पाण घुमे फिरे पंहिंजे हथ सां खाए चॿाड़े, हीउ त ॿार मिड़ई हथ वात में रखी वेठो आहे। पोइ जॾहिं घुमंदो फिरंदो आयो, माना साल ॾेढ ॿिनि जो, घुमे पियो ॿार पंहिंजे हथ सां थोरो अमा अबा बि करे पियो, खाए पियो, चॿाड़े पियो, ॾंद अची वियसि। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे मथां सज़ा जारी कई। त ॾिसो मालूम थिए थो त ॾोह जंहिंखां थी पियो पवे त पंहिंजो पाण खे दुनिया में ई पाक करण जो इरादो रखनि पिया, माफ़ी बि तौबा बि सज़ा बि दुनिया जी। पर अल्लाह ताला रहम करे असांजे हिन अॼोके दौर ते असां ते ॾोह करण जे बावजूद बि कोई कोन पासींदो त मां ॾोह कयो आहे। कसम खणी ईंदो, क़ुर खणंदो, पंहिंजो पाण खे सही साबित करण जे लाइ पूरो ज़ोर लॻाईंदो ॾोही माण्हू। ऐं उन ज़माने में जंहिंखां ॾोह पियो थिए त हली पियो अचे साईं मूंखे पाक कयो। एॾो ख़ौफ़ ख़ुदा उन ज़माने जे माण्हुनि जे दिलनि में हो। असांजे दिलनि मां ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे, तॾहिं क़ुर पाक जे अहकामनि खे पुठी ॾेई आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, सही सम्झ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।